नाज़रीन, मुल्क जे अंदरि जेको कुझु थिए पियो उहो तव्हांखे ॾाढो आहे। 26 नवंबर ते छा थियो, 9 मई ते छा थियो, उन खां पहिरियों छा थियो, सुप्रीम कोर्ट में छा थियो, बदियाल साहब जे वक़्त में छा थियो, साकिब निसार जे वक़्त में छा थियो, काज़ी फाइज़ी साहब जे वक़्त में छा थियो, हाणे छा पियो थिए सुप्रीम कोर्ट जे अंदरि, पार्लियामेंट जे अंदरि अॼोकी पार्लियामेंट छा पई करे, उन खां पहिरियों वारी पार्लियामेंट छा पई कयो, उन खां पहिरियों वारी पार्लियामेंट जो रोल कहिड़ो हुयो, उहो जेको ॾिसूं। या मुल्क जे अंदरि ही जेको ॾहाको हाणे हले थो पियो 21 सदी जो ॿियो ॾहाको, उनमें छा थियो, 21 सदी जे पहिरें ॾहाके में छा थियो, 20 सदी जे आख़िरी ॾहाके में छा थियो, या उन खां पहिरें ॾहाके में छा थियो। सॼी जेकॾहिं हिन तारीख़ जे अंदरि मुख़्तलिफ़ जेके एस्पेक्ट्स ते पाण गौर कंदासूं, हिकिड़ी ॻाल्हि त साम्हूं असांखे नज़र अचे थी पई, उहा जेका अॼोके प्रोग्राम जो मौज़ू कंदासूं, बजाए जो रोज़मर्रा जी जेके ख़बरूं आहिनि, हेडलाइंस आहिनि, उन ते गुफ़्तगू करण जे बजाए अॼोके प्रोग्राम में असां मुल्क जे बुनियादी मसइले ते गुफ़्तगू करण जी कोशिशि कंदासूं। उहो बुनियादी मसइलो छा आहे त इहो को अणथियणी ॻाल्हि न आहे, या का अहिड़ी ॻाल्हि न आहे जेका सिर्फ़ु पाकिस्तान सां थी पए। दुनिया जे हर मुल्क जे अंदरि, हर रियासत जे अंदरि तज़ाद ऐं तनाज़ात थियनि था, झेड़ा बि थियनि था, कंफ्लिक्ट बि थियनि था, ऐं कंट्राडिक्शन्स बि हुजनि था पिया, पर उन्हनि खे रिज़ॉल्व करण जो को न को मैकेनिज़म हुजे थो पियो। नतीजे तौर ते उहे रिज़ॉल्व थियनि था। जेकॾहिं रिज़ॉल्व नथा थियनि त पोइ उन्हनि जे हिकिड़ी सोफिस्टिकेटेड मैनेजमेंट जो को न को पंहिंजो मैकेनिज़म हुजे थो पियो। पर पाकिस्तान जी तारीख़ असांखे ॿुधाए थी त पाकिस्तान जे अंदरि जॾहिं बि तज़ाद उथिया आहिनि, उभरिया आहिनि, या उन्हनि तनाज़ात जी शक्ल वरिती आहे, झेड़नि जी शक्ल वरिती आहे, त असां वटि मैनेजमेंट जेका असां जेकॾहिं तज़ाद खे, उन तज़ाद जे अंदरि जेकॾहिं जेका तनाज़ो उथे थो, उनखे मैनेज करण लाइ जेको असां मैकेनिज़म एस्टेब्लिश कयूं था, या जेको ऑपरेट कयूं था पिया, उहो बि सोफिस्टिकेटेड नथो हुजे, उहो बि ॾाढो सख़्तु हुजे थो पियो, ॾाढो रैश हुजे थो पियो, ऐं ॾाढो जेको आहे अणवणंदड़ हुजे थो पियो, जेको बजाए जो उन मामले खे थधो करण जे उहो अञा उनखे वधाए थो छॾे, उन्हनि घावनि खे, उन्हनि खे जेको आहे वधीक ख़राब थो करे छॾे। या इनखे जेकॾहिं ईअं चइजे त जेको असां वटि हिकिड़ो त मैनेजमेंट जे लेवल सां, पर रिज़ॉल्व करण जो त मैकेनिज़म असांजी तारीख़ ॿुधाए थी त असां मैकेनिज़म पंहिंजो कंट्राडिक्शन्स ऐं कंफ्लिक्ट रिज़ॉल्व मैकेनिज़म असां वटि कॾहिं ऑपरेटिव थियो ई न आहे। जेकॾहिं असां वटि उहो मैकेनिज़म हुजे हा त शायदि असां 16 डिसंबर 71 खे कंहिं तरह सां उन मां निकिरी सघूं हा, ऐं असां एॾो अणवणंदड़ हादसे खे मुंहुं न ॾियूं हा। जेकॾहिं असां वटि हुजे हा त शायदि असां 4 अप्रैल 1979 जे साॻिए ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी फांसी जी जेका जेको अमल दरामद थियो, असां शायदि उनखां अवॉइड करे सघूं हा। जेकॾहिं उहो थिए हा त शायदि असां 27 डिसंबर खे अवॉइड करे सघूं। जेकॾहिं उहो थिए हा त शायदि असां जेको आहे APS ते जेको आहे जेको थियो उहो असां अवॉइड करे सघूं था। ईअं ॿिया केतिरा ई मुल्क जे अंदरि, तारीख़ जे अंदरि हिकिड़ा जेके आहिनि ॾुखोईंदड़ जेके आहिनि लम्हा आहिनि, जेके असां अवॉइड करे सघूं हा, जेकॾहिं असांजे मुल्क जे अंदरि कंफ्लिक्ट ऐं कंट्राडिक्शन जेको आहे रिज़ॉल्व करण जो मैकेनिज़म इफेक्टिव ऐं ऑपरेटिव हुजे हा। बदकिस्मती सां उहो न आहे। अॼु बि असांखे उहो नज़र अचे थो पियो, केतिरो टाइम थी वियो आहे जॾहिं खां वठी नो कॉन्फ्रेंस मूव आई आहे, उनखां पहिरियों जेको आहे उन वक़्तु वज़ीर आज़म ऐं बानी PTI जेको असांजे उन वक़्त जी सिक्योरिटी एस्टेब्लिशमेंट जे बारे में मीर सादिक, मीर जाफ़र जा लफ़्ज़ चवणु शुरू कया, ऐं उन वक़्त खां वठी अॼु ताईं असां उहो मैकेनिज़म रिज़ॉल्व करण जो असांखे को बि दग नज़र कोन थो अचे। अॼु बि असां हिकिड़ी बंदि गली में बीठल आहियूं, जिते धुरियूं जेके आहिनि ॿिन्ही पासनि खां पंहिंजनि मौक़िफ़ ते, पंहिंजनि मोर्चनि ते जेको आहिनि बिल्कुलु बीठल आहिनि, ऐं असां हिकिड़ी जंग वारी कैफ़ियत में आहियूं। बलूचिस्तान खे ॾिसूं, बलूचिस्तान जे अंदरि ही हुकूमत, उनखां पहिरें PTI जी हुकूमत, उनखां पहिरें नवाज़ शरीफ़ साहब जी हुकूमत, उनखां पहिरें जनाब आसिफ अली ज़रदारी साहब जी सरबराही में जेको पीपल्स पार्टी जी हुकूमत, उनखां पहिरें मुशर्रफ जी हुकूमत, असां हुन मामले खे रिज़ॉल्व करण जे न पिया वठी वञी सघूं।